जामशोरो भरिसां नौजवान खां ॿिनि नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते क़ीमती सामान ऐं रोक रक़म फुर कंदड़ ॿिनि फोरुन खे मुतासिरीन सोगो करे वरितो। सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी भरिसां जुणेजा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी सदर बरकत अली ख़ान जुणेजे जे भाउ महबूब अली जुणेजे खां ॿिनि नामालूम फोरुन हथियारनि जे ज़ोर ते रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार थी रहिया हुआ त नौजवान पंहिंजनि घर भातियुनि खे इतलाह ॾिनो, जिन तुर्त पहुची वॾी हिमत करे ॿिनि फोरुन खे सोगो करे वरितो ऐं ॿिन्ही फोरुन खे सख़्तु मारकुट कराइण खां पोइ जामशोरो पुलिस हवाले कयो, जिन खे पोइ जामशोरो पुलिस थाणे ते लाकअप करे छॾियो। पुलिस जे पुछाणे खां पोइ चोरनि पंहिंजी सुञाणप कोटड़ी वासी मुनीर ओड ऐं ख़ान मोहम्मद ओड तौरु ॿुधाई। उन मौक़े ते जुणेजा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी सदर बरकत अली जुणेजो ऐं समाजी शख़्सियत रुस्तम अली ख़ान जुणेजो जो चवणु हो त जामशोरो थाणे जी हद में बदअमनी चोट ते चढ़ी वई आहे। ॾींहुं ॾिठे जो सरेआम चोरियूं ऐं फुरूं थी रहियूं आहिनि, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। जामशोरे जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि, शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी SSP जामशोरो खां मुतालबो कयो आहे त जामशोरे शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि ते पुलिस पिकेटूं क़ाइमु करे शहर में गश्त वधायो वञे।